साईं तव्हां मूंखे सॾायो या? हाँ म्या मना मूं तोखे इन लाइ घुरायो आहे त शाम मुंहिंजा दोस्त पिया अचनि उन जे लाइ चांहि पाणी जो बंदोबस्तु करिणो अथई। हा साईं हा, हुकुम कयो, मां हाज़ुर आहियां तव्हांजे लाइ हर वक़्तु। हा इहो त ठीकु आहे, तूं हीअं कर वञी किचन जो जहाज़ वठी अचु त राति वारी पार्टी खां पोइ माल कुझु बचियो बि आहे या सफ़ा चट थी वियो। हा साईं हा, मां हींअर ई थो वञी किचन जो जाइज़ो वठां, राति खां पोइ ॾिसां थो छा छा बचियो आहे। साईं मामलो त सफ़ा चट लॻो पियो आहे। हाँ छा मतिलबु? साईं मतिलबु त किचन में न खंडु सगोरी बची आहे, न चांहि पती जी का चाहत बची आहे, न वरी को फ्रिज में खीर बचियो आहे। अच्छा साईं राति त तव्हांजे दोस्तनि घड़ी घड़ी चांहि जी फरमाइश पे कई, सो सॼी राति चांहि पई हली। चलो ख़ैर आहे, दोस्त त ख़ुशि थी विया न। हा साईं, खिलंदा कुॾंदा ख़ुशि थी विया हलिया। तूं हाणे ईअं कर वञी दुकान तां खीर खंडु ऐं चांहि जी पती वठी आ त शाम जो दोस्त ईंदा। हा साईं हा बिल्कुलु, बसि इजो वियुसि ऐं बसि इजो आयुसि। हा ठीकु आहे चङो वञ। प्रोफेसर साहब छॾियो अख़बार खे, चांहि अची वई आहे, चांहि ते नज़र कयो। हाँ हाँ दोस्तों, अख़बार पढ़ी छॾी अथमि, बसि ये आख़िरी ख़बर पढ़ी रहियो हुअसि जीअं दिलि खे हणी ॾुख ई विधी। जलाल साईं अॼुकल्ह अख़बारूं अहिड़े ॾुखनि ऐं दर्द सां भरियलूं आहिनि, असां इन करे अख़बार पढ़ण ई छॾे ॾिनी। जे पढ़ूं था ब्लड प्रेशर लो थियो वञे, कॾहिं हार्ट थियो वञे, इन करे असां मुराई छॾे चांहि पियो तव्हां। तूं सही थो चईं कुतुब मियां, अहिड़ियूं ख़बरूं पढ़ण सां पंहिंजे ॾुखनि ऐं दर्दनि में इज़ाफ़ो थियो वञे, छाकाणि त अख़बार पढ़ण बि छॾे नथा सघूं, इन सां मुल्क ऐं हालात जी ख़बर बि पवे थी। अॼुकल्ह त हर माण्हू परेशान आहे रोज़ी रोटी लाइ, पर किन खे इहा बि कान थी मिले। जलाल साईं हाणे चांहि वीचारी इंतज़ार पई करे। खणो खणो पोइ उन वक़्तु छा जवाबु ॾिनो चोरी जे बारे में? औरत जो जवाबु ॿुधी सभिनि जा हियां ई डरी पिया, मूं समेत सभिनि खे रुआरे छॾियो। यार कुतुब, कल्ह मूं हिकु अजीब वाक़ियो ॾिठो। कहिड़ो? ख़ैर त हो न? दिलि खे ॾुख ईंदड़ ज़रूरु हो, जंहिं अंदर खे हणी ॾारे विधो। छा थियो हुते? यार कुतुब, कल्ह आऊं कम सां गे बाज़ार वियो हुअसि, उते हिकु जॻह ते सस्ती बाज़ार लॻल हुई, उते माण्हुनि जो काफ़ी गोड़ हो। वेझो वञी पतो कयमि त हिकु औरत खे चोरी कंदे पकड़ियो अथनि। अच्छा, पोइ छा थियो? किन माण्हुनि जो चवणु हो त हिन खे पाण सज़ा ॾियो, ऐं किन माण्हुनि जो ख़्यालु हो त पुलिस जे हवाले कयुसि। अच्छा, पोइ छा कयूं उन औरत जो? मतिलबु त जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। नेठि सस्ती बाज़ार जे मालिक खे घुराए वियो त उहो ई अची हिन औरत जो फ़ैसिलो करे। पोइ उन मालिक कहिड़ो फ़ैसिलो कयो? जॾहिं सस्ती बाज़ार वारो मालिक आयो न, त उन अचण सां ई पहिरीं उन औरत खां पुछो त तो चोरी छो कई आहे। पोइ उन औरत छा जवाबु ॾिनो चोरी जे बारे में? औरत जो जवाबु ॿुधी सभिनि जा हियां ई डरी पिया, मूं समेत सभिनि खे रुआरे छॾियो। उन औरत बाज़ार लॻाइण वारे मालिक जे अॻियां चयो त मूं चोरी इन करे कई आहे त आऊं ग़रीब ऐं मिसकीन लाचार औरत आहियां। अच्छा, मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि जेके 3 ॾींहंनि खां उञायल आहिनि, बुखायल आहिनि। उन मासूमनि 3 ॾींहंनि खां कुझु बि न खाधो आहे।
अॼु त उन मासूमनि जूं उभ ॾारींदड़ रड़ियूं ॿुधी आउं बर्दाश्त न करे सघियसि, छो त आउं बि हिकु माउ आहियां न। पंहिंजे मासूम बचनि खे कीअं बुखाए ॾिसी सघां थी। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। मुंहिंजो को बि ॿियो कमाइण वारो कोन्हे। आउं घरनि में थांव ॿुहारी कंदी आहियां। हाणे त उहो कमु बि नथो मिले। जंहिं घर में कमु कंदी हुअसि उन साहब जी बदिली कंहिं ॿिए शहर थी वई आहे। पोइ उन औरत चयो, हाणे तव्हां ई ॿुधायो त आउं छा कयां। पोइ छा थियो यार? उन औरत जी दास्तान ॿुधी? उन जो जवाबु ॿुधी मूं समेत सभिनि जे अखियुनि मां दर्द जा ॻोढ़ा ॻड़ी पिया। छा ॻोढ़ा ॻड़ी पिया? पोइ इहो ॿुधी सस्ती बाज़ार लॻाइण वारे जे मालिक जे दिलि में बि अहसासु पैदा थी पियो। सस्ती बाज़ार लॻाइण वारे मालिक चयो त अमा तूं असांखे पंहिंजी मजबूरी ॿुधाई आहे, असां तुंहिंजी मदद कयूं आहे, तोखे चोरी करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? हा हा बिल्कुलु। पोइ छा थियो? उन औरत रोईंदे चयो त मूं केतिरनि माण्हुनि खे पंहिंजी मजबूरी ॿुधाई, पर कंहिं बि मुंहिंजी मदद न कई। उल्टो मूंखे दड़का ॾेई भॼाए छॾींदा हुआ। जलाल, इहो त ॿुधाए त अॻिते छा थियो यार? पोइ उन सेठ उन औरत जी मदद कई ऐं पंहिंजे घर में कमकार लाइ नौकरीअ ते रखियईंसि। यार सेठ त वॾो निकदिल माण्हू जो हिकु ग़रीब ऐं लाचार औरत जी मदद कई अथसि। यार कुतुब, एहसास जी दौलत बि रब पाक कंहिं कंहिं खे अता कंदो आहे। एहसास जी दौलत हर माण्हू खे न ॾींदो आहे। तॾहिं त लाखड़ी लतीफ़ चयो आहे त माण्हू सभु न सोणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बुओ बहार जी। पर अॼु जे ज़माने में 50 रुपयनि जी कहिड़ी अहमियत आहे? 50 रुपयनि में मिले ई छा थो? अमड़ रो छो पिया? ऐं तव्हांजो 50 जो नोट वापसि ॾियण आयो आहियां। महिरबानी करे इहा तहरीर ज़रूरु पढ़ो। काल्ह राति हिन रस्ते तां गुज़रंदे मुंहिंजो 50 रुपए जो नोट किरी पियो हो। मूंखे ठीक तरह सां नज़र त नथो अचे, इन करे मूंखे नज़र न आयो। जंहिं बि महिरबान ऐं हमदर्द खे मिले त बराए करम पहुचाए त संदसि वॾी महिरबानी थींदी। आउं ग़रीब, मिसकीन, लाचार आहियां। मुंहिंजो को बि कमाइण वारो कोन आहे। आउं बेवस ऐं मजबूर आहियां। एड्रेस घर नंबर 357, गली नंबर 4। हैरत आहे, भला अॼुकल्ह जे दौर में कंहिंजे लाइ 50 रुपया बि एतिरी अहमियत था रखनि जो हिन ग़रीब इहो लिखी भित ते लॻाइण ज़रूरी सम्झो। हा जलाल, हिन ग़रीब लाइ त 50 रुपया बि वॾी हैसियत रखनि था। पर अॼु जे ज़माने में 50 रुपयनि जी कहिड़ी अहमियत आहे?
50 रुपयनि में मिले ई छा थो? अजीब ॻाल्हि आहे। या त पोइ पिनण जो को नओं तरीक़ो कढियो अथनि। न इहो तूं थो चईं जलाल। ईअं न हूंदो। ही ग़रीब यकीनन ज़रूरतमंद हूंदो, जंहिंखे सिर्फ़ पंहिंजे 50 रुपयनि जी ज़रूरत आहे, जंहिंजी घुर्ज सिर्फ़ 50 रुपया आहिनि। हा, हिन वटि वञणु घुरिजे, हिन सां मिलणु घुरिजे, हिन जी मदद करणु खपे। हा, बिल्कुलु मदद करणु खपे। कंहिं लाचार खे सहारो ॾियणु खपे, कंहिंजो साथ ॾियणु खपे। ज़रूरत जी घड़ीअ में कंहिंजो अहसासु करणु खपे। जलाल मियां, हाणे हल त हिन ज़रूरतमंद खे हली ॻोल्हे लऊं संदसि लिखियल एड्रेस ते। केर आहे अबा? दरवाज़ो खुलियल आहे, अंदर हलिया अचो। अस्सलाम वालेकुम अम्मा। अबा वालेकुम अस्सलाम। अम्मा, अव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा हा पुट, वे। महिरबानी। आऊं हिते अकेली रहंदी आहियां ऐं नज़र बि घटि अथम। पर तूं ॿुधाए बचा, हिते कीअं अचणु थियो? अमड़, मूंखे अव्हां जो 50 रुपए जो नोट मिलियो आहे, जेको आउं अव्हां खे वापसि करणु आयो आहियां। अमड़, रो छो पिया? आउं तव्हां जो 50 जो नोट वापसि ॾियणु आयो आहियां। हिन महिल ताईं तो जड़ा हमदर्द, ग़रीब ऐं मिसकीननि जो दर्द सम्झण वारा मिसकीननि जा वारी मूंखे इहो 50 रुपए जो नोट ॾेई विया आहिनि। अबा, मूंखे त अहिड़ा मुंहिंजा 50 रुपया घणा ई मिली चुका आहिनि। अमड़, पंहिंजो पुटु सम्झी ही 50 रुपया अव्हां रखी छॾियो। आउं बि अव्हां जो बच्चो आहियां। जेका तुंहिंजी मर्ज़ी पुट, पर आउं की शर्त सां वठंदीसे इहे 50 रुपया। अबा, वेंदे वेंदे दीवार तां इहो पर्चो लाहे वञजा। हा अम्मा, इहो पर्चो आउं भित तां लाहे छॾींदुसि। वेंदे इहो तव्हां सां वाइदो आहे, पर ही 50 रुपया तव्हां रखो। दर्स जलाल, ही पर्चो न लाए, हिन पर्चे खे न फाड़ जलाल। तोखे ख़बर आहे जलाल, पोड़ीअ मां हर उन माण्हू खे ही पर्चो लाहिण लाइ चयो हूंदो, जेके बि हिन खे 50 रुपया ॾेई विया आहिनि, पर हिननि मां कंहिं बि ही पर्चो न लाथो आहे। तूं बि ही पर्चो न लाहे जलाल, तूं बि ही पर्चो न लाहे। सोच उहो माण्हू केतिरो न मुख़लिस हूंदो जे पोड़ी अम्मा जी मदद जो ही तरीक़ो कढियो आहे। ऐं हा, ज़रूरतमंद जी मदद जा ॿिया बि घणा तरीक़ा आहिनि, पर हिन तरीक़े सां पोड़ी अम्मा जी सुठी मदद थी चुकी आहे। तव्हां रुगो हिमत कयो, कंहिं ग़रीब जी मदद करण जी रस्तो ऐं रहनुमाई अलाह सुभान ताला जे तरफ़ां पाण ई थी वेंदी आहे।